कराची शहर खे जदीद तरीक़े सां तरक़ी वठण लाइ रोडनि जा ॼार विछाइण लाइ बिलख़ुसूस कराची शहर खे मलीर जे जेको DH आहे बेहरा टाउन ऐं ॿाहिराड़ी जे इलाइक़नि खे तरक़ी वठण लाइ मलीर एक्सप्रेस वे जे नाले सां हलंदड़ मनसूबो हिन वक़्तु तेज़ी सां पंहिंजी तकमील जी तरफ़ वञी रहियो आहे। हीउ जेको मलीर एक्सप्रेस वे बणिजी रहियो आहे कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो मेमण ॻोठ मां गुज़रंदो, जॾहिं त हिन रोड जी पुॼाणी DHA सिटी जे भरिसां वञी पहुचंदी। ॿुधायो वञे थो त जॾहिं हीअ रोड ठही जुड़ी रास थींदो त रोडनि ते ईंदड़ गाॾियूं जेके इन रस्ते खे इस्तेमालु कंदियूं उहे 15 मिंटनि में पंहिंजी मंज़िल खे पहुची सघंदियूं। क्लिफ्टन जा इलाइक़ा, डिफेंस जा इलाइक़ा हिन मलीर एक्सप्रेस वे जे ठहण खां पोइ इंतिहाई वेझो ऐं आसान थी वेंदा। हिन वक़्तु मलीर एक्सप्रेस वे जो कमु तेज़ी सां हलंदड़ आहे। इहो रोड हिन वक़्तु तक़रीबन कारपेट थी चुको आहे, जॾहिं त कुझु जायुनि ते अञा हिननि जूं पुलूं तामीर थी रहियूं आहिनि। तेज़ी सां हलंदड़ मलीर एक्सप्रेस वे जे कम कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौजूदु प्रोजेक्ट निजी सोसाइटियुनि जी डिमांड पिणु वधाए छॾी आहे। जॾहिं त DHA सिटी जे भरिसां क़ाइमु GFS 7 वंडर सिटी पिणु उन्हनि मां हिकु निजी रिहाइशी स्कीम आहे जंहिंखे मलीर एक्सप्रेस वे जे ठहण सां तमामु घणो फ़ाइदो थी रहियो आहे ऐं हूअ हिन वक़्तु पंहिंजी असुलु क़ीमत खां ॾहूण क़ीमतुनि ते उन निजी सोसाइटी में प्लाट तोड़े फ्लैट बंगला सभु विकिणी रहिया आहिनि। तेज़ी सां तरक़ी कंदड़ कराची शहर में मलीर एक्सप्रेस वे इंतिहाई अहम संगे मेल साबित थियण जी तरफ़ वञी रहियो आहे। अवां ॾिसी सघो था त कराची शहर जी बिल्डिंगुनि जे भरिसां पुलनि जे ज़रिए तामीर थींदड़ तोड़े नदियुनि जे मथां गुज़रंदड़ मलीर एक्सप्रेस वे हिन वक़्तु तेज़ी सां पंहिंजे आख़िरी इफ़्तिताह जी तरफ़ वञी रहियो आहे। हिन वक़्तु पिणु उन मलीर एक्सप्रेस वे जे हलंदड़ सर्विस रोड ते ट्रैफ़िक पिणु आसानी सां हली रही आहे, जेका शहर जे मौजूदु नंढनि तोड़े वॾी शाहराहनि जी रशियुनि खां आराम सां गुज़र कंदे इंतिहाई आसान तरीक़े सां मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि तां गुज़रंदे मेमण ॻोठ खां मई नदी खां गुज़रंदे DHA सिटी भरिसां पंहिंजी पुॼाणी करण जी तरफ़ वञी रहियो आहे। अवां ॾिसंदा त मलीर एक्सप्रेस वे ते केतिरा ई भेरा एतिराज़ तोड़ी कोर्टुनि में पटिशनूं पिणु दाख़िल कयूं वयूं त मलीर एक्सप्रेस वे जे ठहण सां मलीर जो ग्रीन बेल्ट तबाह थियण सां गॾु मुख़्तलिफ़ आबादी, मुख़्तलिफ़ मक़ामी माण्हुनि जा ॻोठ पिणु इन जे असर अची मिसाल ॾियण जो ख़तरो आहे, जंहिंसां इंसानी अलमियो जनमु वठण जी तरफ़ वञी सघे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी हुई त इंतिज़ामिया उनखे चेंज करे, जंहिंखां पोइ मुख़्तलिफ़ इंजीनियर्स सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते मलीर एक्सप्रेस जा विज़िट करे उनजो नक्शो ॿीहर मलीर नदी माईनियाणी भरिसां गुज़ारण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंखां पोइ हिन वक़्तु तक़रीबन माण्हुनि जा ख़दशा ख़तमु थियण खां पोइ मलीर एक्सप्रेस वे जो कमु तेज़ी सां हलंदड़ आहे। अवां पंहिंजी हिन वीडियो में ॾिसी सघो था हीउ मलीर एक्सप्रेस जो मुकमल रोड आहे, जेको कराची जे मुख़्तलिफ़ शहरनि खे मिलाईंदे, जिते हिन रोड खे मुख़्तलिफ़ जायुनि ते कट पिणु ॾिना वेंदा। मलीर एक्सप्रेस वे जेको कुझु वक़्तु अॻु ताईं मुतनाज़े बणिजी चुको हो, रोज़ाना जी बुनियाद ते अवामी एहतिजाज, अवामी रद्द अमल पिणु साम्हूं अची रहियो, पर हिन वक़्तु अहिड़ो को ख़ासि रद्द अमल न आहे। हुकूमत जो चवणु त असां समूरनि माण्हुनि जा मक़ामी आबादियुनि जा ख़दशा ख़तमु करे छॾिया आहिनि।
हुननि जो चवणु आहे त असांजी कोशिशि आहे त कंहिं आबादी खे कंहिंजे घरनि खे नुक़सानु ॾियण खां बग़ैर ई असां मलीर एक्सप्रेस वे जो कमु मुकमल करियूं। मलीर एक्सप्रेस वे जे ठहण सां शहर खे वॾी तरक़ी थींदी, जंहिंसां वॾी ट्रैफ़िक खे आसानी सां शहर जे मुख्य शाहराहनि खां हटाए करे हिन एक्सप्रेस वे सां गुज़ारियो वेंदो, जंहिंसां शाहराह फैसल, इमेजिना रोड तोड़े ॿियनि मेन मुख्य शाहराहनि तां ट्रैफ़िक जो दॿाउ घटाइण में पिणु मदद मिली सघंदी। जेतोणीकि मलीर एक्सप्रेस वे जो कमु वॾी तेज़ी सां हली रहियो, जिते हज़ारे मज़दूर पिणु कमु करे रहिया आहिनि, जिन में डंपर तोड़े पाणी छटींदड़, पाणी लॻाईंदड़ तोड़े इंजीनियर समेत केतिरा ई माण्हू पिणु हिन एक्सप्रेस वे जे सदिक़े में रोज़गार सां लॻी रहिया आहिनि। हिन वक़्तु केतिरे ई वक़्त खां गुज़िरियल हिकु साल खां लॻभॻि मलीर एक्सप्रेस वे जो कमु हलंदड़ आहे। मलीर एक्सप्रेस वे जो अक्सर पुलूं पिणु तामीर थी वियूं आहिनि, जिन जे मथां पेवर रखण जो कमु पिणु शुरू थींदो। इम्कानु इहो ज़ाहिर कयो पियो वञे त ईंदड़ हुकूमत मुमकिन आहे जेका पीपल्स पार्टी जी हुजे, ईंदड़ इलेक्शन खां पोइ इन मलीर एक्सप्रेस वे जो मनसूबे जो बाज़ाब्ता तौर ते इफ़्तिताह पिणु कयो वेंदो, जिन जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। मलीर एक्सप्रेस वे जी तामीर में तेज़ी सां वधंदड़ कम में मुख़्तलिफ़ ॻोठनि मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुज़रंदड़ एक्सप्रेस वे जो हिन वक़्तु कारपेट पिणु थी चुको आहे। ॿुधायो पियो वञे त मलीर एक्सप्रेस जी ट्रैक ते हिकु ई वक़्त ते 8 गाॾियूं आराम सां सफ़र ॿिन्ही रोडनि जे साइडनि खां सफ़र करे सघनि थियूं। इन खां अॻु में लियारी एक्सप्रेस वे पिणु कराची में बणिजी चुको आहे, जंहिं ते पिणु हज़ारनि जी तइदाद में शहरी सफ़र जी सहूलियत हासिलु करे रहिया आहिनि। मलीर एक्सप्रेस वे जे ठहण सां मुस्तक़बिल में कहिड़ा असर पवनि था, उन हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा राया ॿुधण में ईंदा रहिया आहिनि। मलीर एक्सप्रेस वे जे ख़िलाफ़ मलीर जे मक़ामी माण्हुनि वॾी तइदाद में एहतिजाज बि कया, पंहिंजे ख़दशनि जो इज़हार बि कयो ऐं उतां जे जेके नुमाइंदा चूंडियल हुआ पीपल्स पार्टी जा, मनसूबे जे इफ़्तिताह थियण खां पोइ उन्हनि पंहिंजा एतिराज़ पार्टी क़यादत ॾाढो ख़दशा रखिया त असांखे ॿीहर इलेक्शन में वञिणो आहे, पंहिंजे हल्के मां आवाम खां वोट वठणा आहिनि, जंहिं करे असांखे मलीर एक्सप्रेस वे जे मनसूबे ते उन जे नक्शनि ते एतिराज़ आहे। उन नक्शनि खे बहितर करण लाइ तोड़े मक़ामी माण्हुनि जी ॻोठनि, माॻनि ऐं ग्रीनरी ज़मीन बेल्ट खे बचाइण लाइ असांजा क़दम खयां वञनि त जीअं मलीर एक्सप्रेस वे जे ठहण सां हर माण्हू फ़ाइदो हासिलु करे ऐं वधि खां वधि शहरीअनि, ज़मीनदारनि, इलाइक़े वासियुनि, मक़ामी माण्हुनि खे नुक़सान खां बचायो वञे त जीअं कंहिंजो बि एतिराज़ बाक़ी न रहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मलीर एक्सप्रेस वे जिते कराची जे अहम मनसूबो अहम संग मेल करार ॾिनो पियो वञे, ईंदड़ वक़्त में वाज़े थी वेंदो त इन मनसूबे सां केतिरनि माण्हुनि खे केतिरो फ़ाइदो आहे। हिन वक़्तु मनसूबे जो 60% कमु मुकमल थी चुको आहे। जाम सादिक पुल खां शुरू थींदड़ मलीर एक्सप्रेस वे जी पुॼाणी सुपर हाईवे लॻे क़ाइम DHA सिटी ते पुॼाणी थींदी, जंहिंखां पोइ कमु मुकमल थियण खां पोइ बाज़ाब्ता तौर ते ॼाणायल मलीर एक्सप्रेस वे जे मनसूबे रोड जो पिणु इफ़्तिताह कयो वेंदो। GFA 7 वंडर सिटी जे इंतिज़ामिया जो चवणु आहे त असांजे प्रोजेक्ट जो तमामु घणो मलीर एक्सप्रेस वेझो आहे, जंहिंसां
प्रोजेक्ट खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। उते जिन माण्हुनि जा अॻु में प्लाट घर आहिनि उन्हनि जी पिणु वैल्यू वधंदी, जॾहिं त उते जेके ॿिया ख़ाली प्लाट आहिनि उहे हाणे खां ई तेज़ी सां विकिणणु शुरू थी विया आहिनि ऐं उन्हनि जी ॾहूं क़ीमतुनि में पिणु वाधारो थी चुको आहे। हिन वक़्तु कराची शहर जे तरक़ी लाइ वॾा रोड, वेकिरा रस्ता ऐं जदीद तरीक़े सां ठाहे वेंदड़ रस्तनि जी अहम ज़रूरत आहे त जीअं शहरी आसानी सां कराची जे शहरी इलाइक़नि ताईं ॿाहिराड़ी जे माण्हू पंहिंजी रसाई करे सघनि। इस्पतालनि तोड़े ॿियनि कम सां वेंदड़ शहरी आसानी सां पंहिंजो सफ़र मुकमल कनि ऐं मलिर एक्सप्रेस वे